ये असांजे घर आयल महिमान आहिनि, ख़ूबसूरत महिमान आहिनि जेके हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ुर्बानीअ जे लाइ तयारु आहिनि। असां ख़ुशि नसीब आहियूं त ही प्यारा प्यारा ख़ूबसूरत महिमान असांजा महिमान आहिनि। अॼु ईद उल अज़हा जो पहिरियों ॾींहुं आहे ऐं इंशाअल्लाह ईद उल अज़हा जे ॿिए ॾींहं ते असां हिननि जी क़ुर्बानी कंदासीं। अल्लाह साईं क़बूल कंदो। रब पाक पंहिंजे बारगाह इलाही में मालिक साईं क़बूल कंदो। ऐं जिन ही असांजे हवाले कया आहिनि, असां ते एतबार कयो आहे, उन्हनि जा बि लख एहसान। अल्लाह उन्हनि हथनि खे अलाही सारियूं बरकतूं अता करे। ऐं रब जी ज़ात बहितर ॼाणे थी, अल्लाह साईं बहितर ॼाणे थो त जेको जेतिरी बि ख़िदमत करे थो, जिन खे अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे, उन्हनि ही बकरा वठी ॾिना आहिनि। ऐं असांखे जेका अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिनी आहे त के असां हिननि जी केयर करे रहिया आहियूं। ही 2 ॾींहं 2 रातियूं असां वटि महिमान आहिनि। ऐं अल्लाह पाक अजर ॾे मुंहिंजे घर वारे खे, मुंहिंजे पुटनि मोहम्मद हसनैन मोहम्मद सिराज खे, जेके हिननि जी दिलि सां ख़िदमत करे रहिया आहिनि। ही मुंहिंजे घर वारे हिननि जे लाइ छनू लॻरायो आहे त जीअं ही प्यारा प्यारा महिमान असांजे घर, हिननि खे का तकलीफ़ न थिए। छो जो हिन वक़्तु उस तमामु घणी तेज़ आहे ऐं तेज़ उस में हिननि जे लाइ छां जो बंदोबस्तु कयो आहे त जीअं ही तमामु घणो सुकून सां ऐं मज़े सां हिते रहनि, असांजे घर रहनि। मुंहिंजो घर वारो गुलराव जेको तमामु दिलि सां हिननि जी ख़िदमत चाकरी करे रहियो आहे। माशाअल्लाह। अल्लाह साईं यकीननि असां सभिनीनि खे हिन जो